नाज़िम मुखालिदुर पारां सेनेट में 27 तरमीम खिलाफ़ अॼु एहतजाज जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पीटीआई जे पार्लियामानी लीडर सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त ऐवान में ॾिसंदासीं त हुकूमत वटि नंबर पूरा थियनि था या न। कोशिश हूंदी त अॼु हुकूमत 27 आइनी तरमीम मंज़ूर न कराए सघे। सेनेटर अली ज़फ़र वधीक चयो आहे त बिलावल जी सोशल मीडिया ते बयान खां पोइ तरमीम जी मुखालिफ़त करे रहिया आहियूं। इस्तस्ना जे ख़िलाफ़ आहियूं। जंहिं बि ॾोह कयो आहे उनखे सज़ा मिलणु घुरिजे। को बि शख़्स रुगो उहिदो रखी छूट हासिल नथो करे सघे। नाज़िन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। मुखालिदुर पारां सेनेट में 27 तरमीम खिलाफ़ अॼु एहतजाज जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पीटीआई जे पार्लियामानी लीडर सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त अॼु ऐवान में ॾिसंदासीं त हुकूमत वटि नंबर पूरा थियनि था या न। कोशिश हूंदी त अॼु हुकूमत 27 आइनी तरमीम मंज़ूर न कराए सघे। सेनेटर अली ज़फ़र वधीक चयो आहे त बिलावल जी सोशल मीडिया ते बयान खां पोइ तरमीम जी मुखालिफ़त करे रहिया आहियूं। इस्तस्ना जे ख़िलाफ़ आहियूं। जंहिं बि ॾोह कयो आहे उनखे सज़ा मिलणु घुरिजे। को बि शख़्स रुगो उहिदो रखी छूट हासिल नथो करे